असांजो सखी मर्द मोहतरम अब्दुल करीम सोशल वर्कर मर साहब जन खे गुज़ारिश आहे त हू उन्हनि साॻियनि ई प्यारनि नात ख़ाननि खे कैश इनाम जेका आहे तोहफ़े तौरु ॾींदो। लियाकत अली सोवरी साहब जन खे गुज़ारिश आहे त हू हली अची करे साईं अब्दुल करीम खां कैश इनाम वसूल कनि। उन खां बाद में मोहम्मद ज़मान रिंद साहब जन खे गुज़ारिश आहे त हू साईं अब्दुल करीम खां कैश इनाम वसूल कनि। उन खां बाद में मोहम्मद अनीस सियाल साहब जन खे गुज़ारिश आहे त हू अची करे साईं अब्दुल करीम साहब जन खां कैश इनाम वसूल कनि। मोहतरम जनाब नज़ीर अहमद शेख साहब जन खे गुज़ारिश आहे त हू अची करे साईं अब्दुल करीम खां कैश इनाम वसूल कनि। माशा अल्लाह माशा अल्लाह माशा अल्लाह। जी